नाज़रीन अहम ख़बर आहे बख्शापुर मां सां शेयर कंदा हलूं था। बख्शापुर में पीटीआई जे कंदकोट वारे जलसे में शिरकत करण लाइ मीर गालिब हुसैन खान डोमकी जे पुट शाली खान डोमकी, मीर हनीफ खान डोमकी ऐं बडाणी खां रईस अताला खान भुट्टो, पीटीआई अॻवान रईस ख़ालिद हुसैन खान भुट्टो जी अॻवानी में सामे गाॾियुनि जे काफ़िले सां बख्शापुर ऐं बडाणी खां पीटीआई जे कंदकोट वारे जलसे में शिरकत करण लाइ कंदकोट तरफ़ रवाना थी विया आहिनि, जंहिंमें तवंगर अली खान डोमकी बि पंहिंजे काफ़िले समेत कंदकोट वारे जलसे में शिरकत करण लाइ कंदकोट तरफ़ रवाना थी वियो आहे। एक बार ॿीहर अहम ख़बर तव्हांखे आगाह कंदा हलूं त बख्शापुर में पीटीआई जे कंदकोट वारे जलसे में शिरकत करण लाइ मीर गालिब हुसैन खान डोमकी जे पुट शाली खान डोमकी, मीर हनीफ खान डोमकी ऐं बडाणी खां रईस अताला खान भुट्टो, पीटीआई अॻवान रईस ख़ालिद हुसैन खान भुट्टो जी अॻवानी में सवे गाॾियुनि जे काफ़िले सां बख्शापुर ऐं बडाणी खां पीटीआई जे कंदकोट वारे जलसे में शिरकत करण लाइ कंदकोट तरफ़ रवाना थी विया आहिनि, जंहिंमें तवंगर अली खान डोमकी बि पंहिंजे काफ़िले समेत कंदकोट वारे जलसे में शिरकत करण लाइ कंदकोट तरफ़ रवाना थी वियो आहे।